सदाएं साईं सदाएं करी मथे सिंध सुकोर दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब। अज 3 सफ़र दरगाह शहीद खानन शाह बुखारी जे रोज़े में साईं अल्लाह यार फुल पोटो साईं गुलजार अली साईं ऐं जमात जे निगरान अरबाब अली साईं महबूब जी सलवात जो लख पढ़ायो। ओ मौला अज साईं वारन जो ही ख़ैर ग़ुलामी पंहिंजी बारगाह में कबूलो मंजूर फरमा। ओ मौला ए करीम नबी सरदार जे सदके ऐं मोहम्मद जी आल जे सदके अल्लाह यार फुल पोटो साईं जे न्याणियुनि मुंहिंजे न्याणियुनि जेके औलाद जे लाइ दुआ जे लाइ चयो हिन ई साल उन्हनि जूं झोलियूं भरिजी वञनि उन्हनि खे औलाद थिए इहा दुआ क़बूल फरमा। फिदा हुसैन भंगर साईं खे खैर सां बचड़ा ॼमनि या दुआ क़बूल फरमा। गुलजार फुल पोटो साईं जे नंढड़े जी जेका ऑपरेशन आहे मौला उहा मोट जे सां खैर सां थी वञनि जी ग़ैबी मदद ज़ाहिरी मदद फरमा। अरबाब फ़कीर साईं खे साईं जे बचड़नि खे ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। बाबा हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा। बाबा साबिर अली पढ़ियो साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। वॾेरो अली अहमद अली ॾहोट साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला सॼी काइनात जे हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। मोहम्मद ज़ीशान फुल पोटो खे क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फ़तेह अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर